Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मोहब्बता मीरास असांजी मेहनता मीरास असांजी वरी वया ऐं हिते वरी तोते महीना वारो टुक 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 हिसाब किताब लॻो पियो आहे और चोप सां चोप मिलायो वेठा आहिनि आई वठ ए जोणे के भाॼी ज़ाल खे चओ त आइंदा मूंखे भाॼी वठण लाइ न मोकिलींदी करे तो भाए हिकिड़े त आसूदे मल जो हट बंदि लॻो पियो ओ किथे वञी पहुती आहियां उतां इहा भाॼी वठी आई आहियां ऐं बि इंसान आहियां कुझु मुंहिंजो बि ख़्यालु कयो अमां हाणे सूरत घर जो सीधो ई सामान वठण कोन वेंदी न हा बाई पीर पोटी आ वॾी पर्देदार आ कान निकरंदी तूं जो एॾो नंढो ॾोटो घर में वेठो आहीं हा तूं वरी छा थो करी इहा बस तोता महीना वारो किसो लॻो पियो हूंदो हा अहिड़ी ॿुधाईंदी साम जो यादि कंदो पिण हे आई तव्हां ॿिन्हिनि ताला मूंखे नौकर करे सम्झो आयल छा पुफी खेर त अथई कंहिंसां जहिड़ो करे आई आहीं ओ सतड़ी वड़ी वाह ही त मूंखे अॼु ख़बर पई आहे मैं तोखे कीअं इहा ख़बर पइजी वई त जहिड़ो करे आई आहियां हाणे तोखे सुञातम न ही राति जो वेही टुक 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 सॼी राति हल हला थई शुकारा थी हेॾां होॾां ये वसीफ़ा थी करी वसीफ़ा थी तूं करी पोइ ॻाल्हि ॿुध ॾाढो मथे में सूर अथम को धाॻो तो पढ़ी ॾे पुफी इहे सगा धागा मुर्शिद वरल शाह खां वठ मूंखे तुंहिंजो बूथ तो ॿुधाए त तूं जहिड़ो करे आई आहीं हा मां वाकई थोरो थोरो बूथ सुॼियल अथई सूरत उथ अंदरां वञी शीशो खणी आ अम्मा खे ॾेखार अरे बस कर ने पिणे खे बि चङी तरह सुञाणा ॿुॾी नथो मरी पेट ॼाओ आया इहो तो हाणे मूंसां मश्करियूं करे ओ सतड़ी तूं भैया टे टे करे इहा वात बंदि कर पंहिंजो मच्छरनि जी मुंद लॻी पई अथई त बुक मच्छरनि जो न वात में वञई अम्मा सची ॿुधा कंहिंसां जहिड़ो कयो अथई अरे अब्बा इहे मो पीराणो ऐं ॾातू इहे पिया मुआ पचनि ऐं सड़नि ख़ुदा जी का मार पइन राज में त का इज़त अल्लाह कई ई कान अथनि छो पुफी छा थियो ॾातू पिराणे खे ख़ुदा फिटाई अथनि मां ख़ुदा फिटाई अथनि अधे बच्चल ख़ान सां ओ ही जुट लॻा पिया आहिनि और सॼे राज सां वता था फिटाइनि सातिक सां त पवेनी कान थी हाणे इन्हे मोए ॾातू जी उमिरि ॾिस अधे सादिक जी न्याणी जी उमिरि ॾिस तौबा तौबा ओ उठ जी गिचीअ में घंघर ॿधणो आया या शादी त मां न थी या त तादी थी सही सीधी छोरी सां तादी आ अम्मा मामे ॾातू वारनि खे हिन उमिरि में शादी जो शौक़ु थियो आहे छा अरे अबा शौक़ वरी छा जो मिड़ी अधे सादिक जी बेइज्जती कराइण था चाहिनि हिन उमिरि में इहे शौक़ ठहनि था अहिड़ो बुछड़ो अॼु करे आई आहिनि अहिड़ो बुछड़ो करे आई आहिनि जो मोन खे ॾींहं जा तारा नज़र अची विया आहिनि इहे के इज़त वारा आहिनि बाहि ॾेई साड़िया न पुफी तुंहिंजो कहिड़ो कम जो चाचे ॾातू खे बेइज़तो कई अरे माणे बस कर जी सिज ओला खां नथो उभरी सघे न ती चोर कॾहिं बि इज़त वारो नथो थी सघे सॼी जवानी हिननि मोहन जी चोरी कंदे गुज़री अलाह भलो करे अधु बचल ख़ान जो जेको हिननि खे इज़त थो ॾे अम्मा तूं मामे ॾातू ऐं पीराणे लाइ कुझु बि न चओ मथे में लठणी मथो फाड़े छॾींदई वाह वाह ॻाल्हाई थो बाहि का ॾियानी छा मूंखे लठू वणंदा सॼो राज हिननि खे कुटींदो सॼो राज हिननि जे पुॼण जोॻो आहे ऐं हिकिड़ी हिननि खे पुॼी ईंदुसि ॾिसजांइ अधो सादिक हिननि खे कीअं थो मज़ो चखाए अॻियां बधे अलाह बचाए साम्हूं हाॾो कयो अथनि उन सां ज़िद बहस कई अथनि ॾिस तो कीअं थो पुॼेनि अधे बच्चल ख़ान सां मुंहुं अटकायो अथनि हाणे ॾिसजांइ पुट त छा थो थिए ओ पुफी ख़ुदा जे वास्ते पराई पचार छॾ ऐं अल्लाह खे यादि कर अम्मा अल्लाह साईं खां पोइ कुझु अबे खे बि यादि कर त ख़ैर सां मिठीअ मां मोटी अचे वॾो पीउ यादि अथई वॾो पीउ यादि अथई ओ हाणे कोन मोटंदो जेसि ताईं अधो आसूदो मल नथो अचे उहो वीचारो 5 ॾींहं त ज़ाल खे हथ जोड़ कंदो पोइ माई आई त वाह वाह शर्म त उन खे बि कोन्हे हिन उमिरि में रुसी वञी माइटनि में वेठी आहे या वॾी सियाणी आहे इहे कोन मोटंदी ओ वॾियुनि ॻाल्हियुनि खां पोइ ईंदी पिणे बि उते पियो हूंदो हल मां ख़ैर आहे जेसी ताईं बाबो मोटी अचे तेसि ताईं घर जे कमनि खे कुलो खणी असीं था ॾियूं तू रुगो बस
खट तां असुल पेरी हेठ न ला, न त वञी वरी को नओं जेड़ो कंदीअ। सोरठ तूं उथ, मूंखे भाॼी धोई ॾे त मां वढियां। मानी तूं पचाइजे, बाक़ी भाॼी अॼु मां अम्मा जे हथनि जी खाईंदुसि। भले डेपूजियो सुञाणा कुछ थे ही न तो, हां जो मां जे नाले हे तो चंबी। मूंखे लाचारी कोन पियो आहे जो चुल्ह ते वेही पंहिंजी चर्बी रिझाया, चोड़े खे जो पाणे पचाए ॾींदई। सॼी ज़िंदगी त तुंहिंजे हथनि जो खाधो आहे मां, हाणे आदत थी वई आहे। मठ करे वे, हाणे हुन मां होदा आदत विझ। भागुल वजंदरा अजरक पैसा त खणी आ। पैसा ऐं अजरक छो ख़ैर त आहे न। भागुल साह छो सुकी वियो थी, वन जल्दी खणी आ, मां पंहिंजी न्याणीअ खे ॾींदुसि। अमा हुर, अमा कुंज, अॼु मां तव्हां सभिनी खे हिकिड़ी ख़ुशीअ जी ख़बर थो ॿुधायां। बाबा सही कहिड़ी ख़ुशीअ जी ख़बर आंदी अथव? अॼु असांजी धीअ कुंज जे मथां जेकी मौत जा कारा ककर हा, सभु टरी विया। कुंज हाणे आज़ादीअ सां अदे आदम जे घर में रहंदी। बाबा साईं, छा चाचा ज़हूर मारिजी वियो आहे? इहो अजरक तव्हां चाचे जी लाश जे मथां रखंदव? मुंहिंजी अम्मा, अजरक सिर्फ़ लाशुनि ते न पवंदा, उन्हनि अजरकनि सां महिमाननि जो मान बि मथां कबो आहे, ऐं उन्हनि अजरकनि सां न्याणियुनि जा उघाड़ा मथा ढके उन्हनि जी इज़त कबी आहे। अम्मा, तोखे कंहिं चयो त ज़हूर मरी वियो आहे? चाचो ज़हूर जेकर जहिड़ो आहे, पोइ मूंखे मौत ॾे छो था मोकिलियो? बाबा साईं, जेकर मारण ई चाहियो था न, पंहिंजे इज़त वारे हथनि सां मूंखे घुटो ॾेई मारे छॾ। बाबा साईं, मूंखे चोर जे हथां न मारायो। बाबा, ज़हूर हिते ईंदो त तोखे मारींदो न। ज़हूर अहिड़ी क़ैद में क़ैद आहे जितां हुन जो आज़ाद थियण ई मुश्किल आहे। बाबा, ज़हूर जी आज़ादीअ खां अॻु ई मां तुंहिंजी शादी पंहिंजे राज में कराए छॾींदुसि। सोभारे मूंसां सभु कुझु ॻाल्हाए छॾियो आहे। बस कर, हाणे तो मूंखे सम्झो छा आहे? इनके समझाई न तो व्यापारी आने दी तो वरी जैसे मेट मत आने दे चलो करे छडियो था। भला छा बाहर आयो? अस्सलाम वालेकुम। अल्लाह बा, शुक्र तू अची है बा। तू अम्मा जी का वाहर कर, तोखा सिवा त अम्मा जा हाल सफ़ा हिड़ा थी वयन। सकरात में आ जा यार। अच्छा हिकड़ो डी घर का बाहर वियो हां, माणे जा हीणा हाल थी विया। मूं त समझो तो मरी वई वनी टीजो खावास। अरे केतरा दफा झलियो त मैं ते गोभी ऐं बटालू न खाईंदी कर, गैस जे विघे फाटी मरदी। मो मरन तो जड़ा दुश्मन मुंजा, सकरात में तू अची अन्या मुंजा हाल हिना न थे ना। तो वारी दादली नुह के दिस सजो डी दुकान ते ढुकाए 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 मुंजा तो हाल हिना करे छड्या तस। अन्या बि चओ था त बस बाट करे वेहाणे। फुफी, तू भी कहर थी करी। एक भेरो भारी वठी आई त सॼो घर मथे ते खयो अथई। बस कर छोरी, बस कर दिल ते चैती ओ इते जो इते घुटो ॾेई पूरो करे। या तुझी ये ज़बान कैंची वान कतर 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 हले किया थी? तोबा तोबा यार, अजायो घर में आस, घर का बटेड़ी बाहर उस मुझू तो यार जूं भी निंडम। अन्या घर में मस पोतो आ ते कब्रन वारे ट्रीको पिथो पे। ट्रीको न हाला वाल पुछो, न का मानी पुछो, न को पानी पुछो। सभिनी जा रुगो फटल दोलन वांगुर वेठा वात वजन। या बुख हाय बुख ओ परे खां बुख कंदो तो अचे। गाल त बुध
पटको बधी वियो होए नहीं मिठीअ उते तोखे ये डेलूं बि कोन खारायूं सखणो मोटियो आहे हाय खुंबियूं त खणी अची चिबड़ त खणी अची उहे बि नसीब कोन थई। अब हाणे असांखे कहिड़ी ख़बर जो तूं मोटियो थो अची जो असां तुंहिंजे लाइ मानी पचाए रखूं। मानी में कहिड़ी देर आहे पुफी तू पुफड़ सां हाल वाल कर त मां मानी पचाए अचां थी भाॼी त पई आहे। हा मां वञी पचाए परे खां बुख कंदो आया वाह जो उन्हनि वटि वियो आहे सकती त डेलूं बि कोन खारायूं। हाणे आला वाल ॾे पटको बधी जो वियो होए अते आसूदे मल जो कहिड़ो फ़ैसिलो करे आए। फकीराणी आसूदे मल जा कहिड़ा हवाल थी पुछी फकीराणी जीअं जो असीं उते मिठीअ पहुतासीं न छा ॿुधाए असुल सॼी पंचायत जे उते पहुती मूंखे आसूदे मल खे जेके बि मिंटूं करणियूं न उहे कयोसीं पर अदी कमला जो इहो साॻियो रिकॉर्ड पे वॻो त आसूदो मल ॿी शादी करे ॿी शादी कंदो त मां हलंदसि न त हिते मां मिटनि में रहंदसि। माई तौबा तौबा ई त ज़ुल्म आहे ऐं इनखे को नंढो वॾो चवण वारो कोन हुअसि छा। हाणे माई आसूदो हिन उमिरि में वरी ॿी शादी कंदो हयाई कोन अथनि ॻाल्हि था कनि तो वांगुरु अछी ॾाढ़ी अटो ख़राब मिड़े शादी 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 मिड़े अखियूं किथे अटकियल हुजनि। भाउ मिंठूं कयसि भाॼाईअ मिंठूं कयसि पछाड़ीअ पंचायत जे मुखीअ मिंठूं कयसि वेझनि मिटनि माइटनि मिंठूं कयसि पर न साईं उहो ई साॻियो ज़ाइफाणो ज़िद तव्हांखे त आहे खुड़ीअ में कुल न साॻियो ज़िद पोइ त फ़कीराणी आसूदे मल बि खणी घंटे ॾिनी ॻाल्हि कई चई त कमला हलंदी त मां हलंदुसि न त मां बि हिते आहियां। अदे आसूदे खे आऊं चङी तरह सुञाणा हाणे इन कमलड़ीअ जे करे अदो आसूदो बि पंहिंजा अबाणा कक कोन छॾींदो ॾिसजांइ वेठो ख़ैर सां अदो आसूदो मल हिते पाण जे राज में ईंदो हा असां खां सवा कोन रही सघंदो। हाणे उहा आसूदे मल जी मर्ज़ी अचे या न अचे संदा सां मर्ज़ी पाण त यार मिठे मुंहुं मोकिले हलिया आयासीं। बाबा इहो मानी जल्दी पचाए वठ त मां ते बचल खान खे हाल अहवाल ॾेई मोटी थो अचां। पुफड़ मोटण वारी कचा मानीअ में देर कोन्हे। अमा पोपरी या कुड़ी त खणी मूंखे ॾे वञा रोज़गार ते निकिरा। बाबा सुबुह सां अधो सावल तोखे केॾां वठी वियो हुयो? अमा पोपरी सच पुछी न त अॼु सुबुह जो हिकिड़े जानवर जो शिकार करे आया आहियूं न त उहो जानवर हिकु मासूम न्याणीअ खे मारे छॾे हा। कंहिंजी ॻाल्हि पिया कयो बाबा? छा तव्हां ॾातूअ खे मारे आया आहियो? ॾातू ॾातू मुंहिंजो हिकिड़ो ॾोह कयो आहे जो हुनखे मां मौत जी सज़ा ॾियां। बाक़ी कंहिंजो शिकार कयो अथव ऐं कहिड़ी न्याणीअ जी जान बचाई अथव? अम्मा पोपरी सफ़ा का सादी ऐं चरी ऐं कहिड़ा सवाल थी करे उथ कुड़ी खणी आ अॼु मूंखे मच्छी एतिरी मारणी आहे जो मुंहिंजो ऐं तुंहिंजो किरायो कराची जो निकिरी वञे। बाबा अदा जो फोन आयव छा या चाचे ईदन जी सिक लगी अथव? पोपरी मूंखे कंहिंजी बि सिक न आहे लॻी ऐं हा कंहिंखे ॿुधाइणो बि न आहे बसि रातों वाह हितो निकिरी हलणो आहे। न बाबा मां गैरतमंद पीउ जी धीउ आहियां गारे जो ॿार पंहिंजे सिर ते खणी मां कोन त हलंदसि पंहिंजो पाण ई मूं ॾातूअ खे पंहिंजो मुड़ुसु मञियो अथमि ऐं इन ई सां ई शादी करे हिते हिन राज में रहंदसि। पोपरी पोपरी जिद छो थी करी तोखे मुंहिंजी थोरी बि इज़त जो ख्याल न आहे? बाबा हिन काइनात में मूंखे तव्हां खां सवाइ ॿियो कंहिं जी बि इज़त प्यारी कोन्हे। अॼु तूं मूंखां को बि सवाल न कर हिकु गैरत वारी धीअ जी ॻाल्हि ॿुध। ॿुधाए अम्मा हिन राज में अची सादिक खे घणो कुझु ॿुधणो पियो आहे जेकॾहिं कुझु रहिजी बि वियो आहे उहो खणी तूं ई ॿुधाए। बाबा मां न्याणी तोखां हथ ॿधी अर्ज़ थी कयां घड़ी झट लाइ गैरत खे घुटो ॾे ज़हर जो ढुक भर त हाउ ते पत्थर रखी हलियो वञ सिधो ॾातूअ ॾांहुं। ॾातूअ ॾांहुं? ॾातू ॾांहुं वञी मां छा कयां?
रुगो हथ में हथ विझी ऐं अखियुनि में अखियूं मिलाए चईंसि जेकॾहिं पीउ जो पुटु आहीं त मौलवी साहब खे वठी अच या मुंहिंजी न्याणीअ सां निकाह पढ़ या गार जो ॾोह भरे ॾे। बाबा छा थो सोची ही पोती मेड़ अथई। उथ अॼु ईअं ई करे ॾेखार जीअं मां थी चवां, न त गैरत जी बाहि मां फाओ खाईंदीसां। बाबा साईं, तव्हां त मूंखां इहो ई पुछंदो न त बाबे बचल खान मूंखे केतिरी इज़त ॾिनी। मां तॾहिं त तोखे अदे बचल खान जे घर मोकिलियो हुयो त अदे बचल खान मुंहिंजो मसलो ई हल करे छॾियो। अम्मा अदे बचल खान तोखे कुझु ॿुधायो त अदो ज़हूर किथे आहे? न बाबा, मूंखे कुझु बि कोन ॿुधाई या एतिरी पकाए हिते कोन मोटी ईंदो। जे आयो न त असांजो दुश्मन बणिजी कोन मोटंदो। अम्मा रुगो इहा ख़बर पइजी वञे अदे बचल खान तुंहिंजे मथां कंहिंजे नाले जो लटो विधो आहे। बाबा साईं, मूंखे त का ख़बर न आहे, पर एतिरी पक अथमि बाबू बचल खान मूंखे पंहिंजी न्याणी सम्झी ऐं मूंखे परणाए थो। मां इहो थो चवां रुगो एतिरी ख़बर पए उहो छोकिरो केरु आहे, शादी कॾहिं थींदी त मां हथ पेर हणी वठां। बाबा साईं, मूंखे त ईअं थो लॻे मुंहिंजी जल्द शादी थींदी, छो जो सोभारे खान खे ख़बर आहे त मुंहिंजी शादी किथे थींदी। सोभारे खान खे ख़बर आहे? हा बाबा, सोभारे खान सां सलाह करे पोइ बाबे बचल खान फ़ैसिलो कयो हूंदो। ठीकु आहे, हाणे मां सम्झी वियुमि त ज़हूर किथे हूंदो। तुंहिंजे शादी बाबति सावल गाह खणी ईंदो त मां ज़रूरु पुछंदोमांसि। हा बाबा, अदे सावल खां का बि ॻाल्हि ॻुझी कान हूंदी, उहो ई चाहे न त सभु कुझु तव्हांखे ॿुधाए सघे थो। बिल्कुलु, सावल खे सभु ख़बर हूंदी। ज़रूर तूं उहो ई आहीं न जंहिं सादिक जी धीअ खां 3 ॾींहं मार खाइण खां पोइ 3 ॾींहं बचल खान जे ओताक ते ॿधल हुए। सोभारा खान, तूं बि त सादिक जे धीअ जे हथां मार खाधी न। सोभारे खान तो उन मार जो सादिक को पलांद करे ॾेखारियो। तो कहिड़ा वरी फाड़ा मारिया ज़हूर? ही पंहिंजे भाई भाइटे खे मारे खून जो ॾोह बचल खान खां भराईंदो। तव्हांजी विच में ॻाल्हाइण जी कहिड़ी ज़रूरत? तूं एॾो को कंधार आहीं छा? मां भी चोर हुयुमि, तूं भी मूंसां गॾु चोरी कंदो है। फिरदिल, तूं चुप कर। ही वाकई कंधार आहे। उन ॾींहुं बचल खान जे ओताक ते करम खान जे खून जी शाहिदी पियो ॾे मूं मथां। ही मुड़ुसु मूंखे फाही पियो ॾियाराए। हिन पंहिंजी जान पे बचाई सोभारा खान। बाबा ही मिंट में सुल्तानी गवाह बणिजी वियो। सोभारा खान, आखिरकार तूं चाहीं छा थो? तूं छा थो चाहीं? तूं जो असां सभिनी खां जुदा थी वञी बचल खान जे पाछे में पनाह वरती, उन ई राज में रहंदे दिल में ॿियाई छो रखे? असांजा ॿिया माइट ईअं सोचींदा त ॾोह में संग भरियो अथनि। अरे बचल खान जे राज में न्याणी मूं बि त ॾिनी आहे न, माण्हू मूंखे बि त चवंदा न। तूं छा मूंखां बि वधीक इज़त वारो आहीं? इन जो मतिलब त मुंहिंजी का बि इज़त कान्हे। इज़त वारनि जहिड़ा कम त कोन अथई। बाक़ी जेकॾहिं पाण खे इज़त वारो सम्झी थो त इज़त वारो थी ॾेखारणो पवंदो ई। ईअं तोखे इज़त वारो थी ॾेखारियां। सोभारा खान, सिधी ॻाल्हि छो नथो करीं? फिलहाल तोखे सिधी ॻाल्हि सम्झ में कोन ईंदी। फिलहाल तोखे मुड़ुसु माण्हू हुजण जो भूत सवार आहे। पहिरियां तुंहिंजे इन दिमाग़ मां जिन ॿाहिरि निकिरंदो, पोइ तोखे ॿुधाइण खां सवाइ सभु कुझु सम्झ में अची वेंदो। शेरदिल, सम्झियुमि सोभारा खान। सुभाणे ताईं ज़हूर जे दिमाग़ मां जिन निकिरी वेंदो। ठीकु आहे, तव्हां हिन जे दिमाग़ मां जिन कढो। मूंखे पंहिंजे मां थोरो ख़लीफ़े सां ॻाल्हाइणो आहे। एतिरो वक़्तु थी वियो आहे, रोलूअ खे पैसा ॾेई शहर मोकिलियो हुयो, अञा ताईं वापसि न आयो। अलाए ईंदो बि अलाए न। काॾे वियो हूंदो?
भाई अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। पुछण त न खपे पर मूंखे हैरत थी थिए त ही अॼु अचण सां सलाम। मितेरी मौली साहब ॿुधाए पियो त न सिर्फ़ जेके ओताक में वेठल हुजनि उन्हनि खे बि सलाम कयो, जेके बाज़ार में लंघनि उन्हनि खे बि सलाम कंदा कयो, ऐं जॾहिं घर में दाख़िल थियो न त घर जे भातिन खे बि अस्सलाम वालेकुम चओ। हाँ ऐं भाई घर खाली हुजे न तॾहिं बि माण्हूअ खे अस्सलाम वालेकुम चवणु खपे। शुक्र आहे मस्जिद में नमाज पढ़ण सां तव्हांखे एतिरी त ख़बर पइजी वई। भाई अल्लाह साईं जा एहसाननि ऐं तुंहिंजा बि असां ते थोरा आहिनि। अचे ही वठ अॼु जी कमाई। ही अॼु जी कमाई आहे? मितेरी रोज कमाई एतिरी थींदी हुई, हाणे पंहिंजे पाड़े वारे मस्जिद जे मौलवीअ ख़ालिद झलियो आहे त कूड़ न ॻाल्हाईंदा कयो। कूड़े माण्हूअ ते अल्लाह जी लानत आहे, तॾहिं सोचे सोचे था ॻाल्हायूं। त पोइ रोज पैसा केॾां कंदा हुयो? बस भाई पंहिंजे ॿई भाइर ॿिया जानवर वांगुरु चरंदा हुआसीं। ऐं बि चवां तॾहिं त सदाईं तव्हांखे पेट में सूर रहंदो आहे। अदा ख़बर हिनखे सम्झा त माण्हू खे बिना सॾ जे घर में दाख़िल न थिए। मूंखे बि अहिड़ी थी कावड़ अचे न ते जो बुख मरंदे घणो गलती न थी। अरे रोलू तोखे इज्जत सां था सम्झायूं त पराए घर में बग़ैर सॾ जे दाख़िल न थीबो आहे। अदालीमा सॾ करणु सुठी ॻाल्हि आहे, पर रोलू त मुंहिंजो भाउ आहे न। बिना इतला जे कंहिंजे घर न वञे न, पंहिंजे त अचिजे न, ही त मुंहिंजो पंहिंजो घर आहे। रोलू मूंखे ॿुधाए तूं किताब ऐं क़ाइदा वठी आई? ही क़ाइदा किताब मस मदद ॻोल्हे दुकाननि तां हथ कया आहिनि ऐं कुझु पैसा बि बचा आहिनि। हा उहो मां मोटाए ॾींदुमि। न्याणी जो रुपयो खान आराम आहे। अड़े रोलू ये न न्याणी जो एतिरो एहसास अथई त पोइ हिन वटि मानी छो थो खाई, हिन खां मसवाड़ छो थो वठी? कुछ हया कर, शर्म कर। तू कॾहिं ज़िंदगी में ही कोन कमायो आहे, हाणे कॾहिं कमाईंदे रोलू? असल अहिड़ी थी कावड़ अचे जो। बस 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 कमाए या न कमाए पर घर जी मसवाड़ न वठे, घर जो कमकार करे वेठो मानी खाए ऐं कमाइण लाइ त तव्हां ॿई आहियो न। भाई तो फैसलो कयो आहे, असांखे क़बूल आहे। भले रोलू काठियूं बि करे अचे, अटो ता सौदो बि वठी अचे, भाॼी बि वठी अचे। असांखे काई कस कोन्हे, असां खणी वधीक ओवर टाइम कम करे पैसा कमाईंदासीं ऐं सभु पैसा अची मितेरी जे हथ ते रखंदासीं। हाँ दा असां बादशाह कारीगर आहियूं, बादशाह। असांजा हथ सोन जा हथ आहिनि, सोन जा। मुंहिंजा बि लोह जा हथ अथव, लोह जा। जो न हणां कोन थो, मां कमाइण जी ॻाल्हि थो कयां, मां कमाईंदुसि। हा तव्हां छा सम्झो आहे, मां तव्हां खां चटां छा? हालत ॾिस। अदा रोलू मर्द कमज़ोर हुजे या सेहतमंद, पर कमाइण ते पए त घणो कुझु कमाए सघे थो। हाँ पर कमाइण लाइ अकुल घुर्जे, जेको तव्हां टिनी वटि नाहे। असां वटि अकुल जी खाण आहे, खाण। सॼे ॻोठ खां सियाणा आहियूं असां, भली पुछी ॾिसो सभिनी खां। पर हिकिड़ी ॻाल्हि चवां, तव्हां टे जाहिल आहियो, तॾहिं त सॼी ज़िंदगी पंहिंजो घर न ठाहे सघिया आहियो। अदा ख़बर भाॼी चई सच थी, बूढ़े ते लानत आहे। अदा तूं चवीं थो त पोइ असीं जाहिल हूंदासीं, बाक़ी जेके ये कत जा ड्रिगा थींदा थी न, ये हूंदा ई बेवकूफ़ अथई। न ड्रिगा बेवकूफ़ ऐं न वरी बिंदरा शैतान हूंदा आहिनि। तव्हां टिनी खे दुनिया जी ख़बर ई कोन्हे। इहे किताब मां तव्हां टिनी जे पढ़ण लाइ घुराया आहिनि। 2 महीननि में तव्हां थोरो घणो लिखण पढ़ण सिखी वेंदो। हाणे हिन उमिरि में असां पढ़ंदासीं। मितेरी असां हाणे नंढड़नि ॿारनि वांगुरु ईअं मदरसे में सिपारो पढ़ंदे ठहंदासीं। ऐं असांखे त मास्तर शफ़न वारा स्कूल में अचण बि कोन ॾींदा। तव्हां टिनी खे रोज़ राति जो वेही मां पढ़ाईंदसि। भाॼाई मुंहिंजी नज़र राति जो थोड़ी झकी आहे, राति जो आउं कीअं पढ़ंदसि? पोइ ख़ैर आहे अदा, मां शाम जो पढ़ाईंदसि तव्हांखे। मितेरी छॾे न गए, मूंखे पढ़ाए जाए।
ड्रामा सोप सीरियल मीरास जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।